जे शहर मां अमुन जो पखी उॾामी विया। जीअं त जेका पुलिस आहे उहो चोरनि ऐं लोफरनि जी जेका आहे वांगारू बणिजी वई आहे ऐं जेका पुलिस ग़रीबनि जी मुहाफ़िज़ आहे उहा अॼुकल्ह ग़रीबनि जो ॿुधे ई कोन थी। जंहिंजे करे कुझु ॾींहं अॻ में स्कूल मां चोरी थी वियल सामान सोलर ऐं बैटरी ऐं ॿियो वग़ैरह सामान जेको खजी वियो हो उन जे लाइ मज़र NC दाख़िल कई हुई। जंहिं सूरत हाल में SHO कोई जेको आहे सो रिस्पॉन्स न ॾिनो। असां ॾिसूं था त चौकी थाणो हुजे सॻियूं जो या सूबेदारे जो थाणो हुजे या हिंगोरजा जो थाणो हुजे, पर मुकमिल पुलिस जेका आहे चोरनि ऐं लोफरनि जी वांगारू बणिजी वई आहे। असां SSP खैरपुर खे अपील था कयूं, DIG खे अपील था कयूं त बराए महिरबानी करे हिन नाअहल SHO खे हटाए असांखे कोई ईमानदार SHO ॾिनो वञे जेको चोरनि जो साथारी न हुजे। महिरबानी।